मुल्क के दुबण मां कढण लाइ आम चूंडूं कराई वञनि ऐं वॾनि चोरनि खे कानून जे कटहरे में आंदो वञे। आर्मी एक्ट में तब्दीली कई वई त मुल्क खे नुक़सान थींदो। पीटीआई सरबराह इमरान खान जो लॉन्ग मार्च खे ख़िताब। इमरान खान चयो त नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी ॾिनल आहिनि त चूंडुनि में हू ॿई हाराए वेंदा। पाण खे बचाइण लाइ हू मुल्क खे तबाह करणु चाहिनि था। पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां तोशाखाना जूं सूखड़ियूं मंज़र आम ते आणींदड़ ख़ानगी चैनल ऐं उन जे एंकर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो ऐलान। पंहिंजे बयान में इमरान खान चयो त हिक ख़ानगी चैनल सरपरस्तनि जे सहकार सां बेबुनियाद कहाणी ज़रिए इल्ज़ाम लॻाया। ही कहाणी मशहूर फ्रॉड ऐं आलमी तौर ते घुर्बल जवाबदार पारां तयार कई वई। संदसि चवणु आहे त पंहिंजे वकीलनि सां राब्ते में आहियां। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ न रुगो पाकिस्तान पर बरतानिया ऐं यूएई में बि केस कंदुसि। हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं न कर, रसीदूं ॾेखार। घड़ी कंहिंखे विकिरो कई, नालो छो नथो ॿुधाई। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ जो इमरान खान जे बयान ते रद्द अमल। ट्वीट कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान खान इहो ॿुधाए त पैसो पाकिस्तान कीअं घुरायो। ॿियनि खे चोर कोठींदड़ पाकिस्तान जो सभ खां वॾो चोर निकितो। तोबा। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब पीटीआई चेयरमैन खे अदालत वञण जो चैलेंज कंदे चयो आहे त इमरान खान अवां जा सरपरस्त फरागोगी ऐं शहज़ाद अकबर पकड़जी पिया आहिनि। ॿियनि ते इल्ज़ाम लॻाइण बदिरां घड़ी विकिरो करण जी रसीद पेश कयो। सुप्रीम कोर्ट नेब कानून में तरमीम खां पोइ नेब रेफरेंसिस में हेल ताईं आयल सज़ाउनि जो रिकॉर्ड जुमे ताईं पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान खान जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त तोहिन अदालत जो कानून सुप्रीम कोर्ट बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ीअ ते उॾाए छॾियो। चीफ जस्टिस उमर अता पंथियाल रिमार्क्स न त तोहिन अदालत कानून काबिलियत जी बुनियाद ते न पर जानिबदार हुअण सबबि कलअदम करार ॾिनो। जाली बैंक अकाउंट केस में बुनियादी इंसानी हक़नि जो वास्तो अवामी एतमाद सां गंढियो वियो। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स न त अदालत कॾहिं बि पार्लियामेंट जी अहलियत या क़ाबिलियत ते सवाल नाहे उथारियो। सारी रुकावटें पार करके इस्लामाबाद टी चौक पे पहुंचेंगे। पीटीआई चेयरमैन इमरान खान 25 मई ते लॉन्ग मार्च दौरान अदालती हुकुमनि जी मुबैना भञकड़ी जो मलबो असद उमर ते किराए छॾियो। सुप्रीम कोर्ट में तोहिन अदालत केस में इमरान खान लिखत में जवाब जमा करायो। इमरान खान सिक्योरिटी इदारनि जी रिपोर्ट खे ग़लत करार ॾींदे अदालती कार्रवाई ख़त्म करण जी सदा ऐं मौक़िफ़ इख्तियार कयो त 25 मई बाबति अदालती हुकमनि बाबति खेसि ॼाण न हुई। ॼाणी वाणी सुप्रीम कोर्ट जे हुकमनि जी भञकड़ी न कई। ॼाण मिली आहे त असद उमर जी 9 ग्राउंड जे हवाले सां हिदायतूं ॾिनियूं। पीटीआई अख़बार बाबर अवान अदालत में जवाब जमा कराईंदे चयो त हिन असद उमर जी हिदायत सुप्रीम कोर्ट जी ख़ातिरी कराई हुई। पीटीएम सरबराह मौलाना फजल रहमान इल्ज़ाम हयो आहे त इमरान खान जी लॉन्ग मार्च पुठियां परॾेही फंडिंग आहे। सऊदी वली अहद पाकिस्तान जो दौरो मुलतवी करण लाइ लॉन्ग मार्च जो ड्रामो कयो पियो।
लॉन्ग मार्च पुठियां लिखियल साज़िश तां पर्दो वाइफो करण मुल्की मफ़ादनि जी घुर्ज आहे। जारी कयल बयान में मौलाना फजल रहमान चयो त हिकु मुल्क नथो चाहे त शहज़ादो मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान जो दौरो करे, इन करे लॉन्ग मार्च खे फंडिंग कई वई। इमरान खान आर्मी चीफ जी मुक़ररीअ खे तकरारी बणायो। मसलिहत ख़ातिर फ़िलहाल इमरान खान ख़िलाफ़ कार्रवाई जी ज़रूरत नाहे। साइफ़र ऐं साज़िश जी बयानीअ तां पोइते हटण बि इन सिलसिले में घड़ी आहे। परडेही वज़ीर ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे गवर्नर कामरान टेसोरी जी मुलाक़ात। सूबे जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान सिंध जी बहितरीअ लाइ गॾिजी कम करण ते इत्तेफ़ाक़। सिंध काबीना रबी जे फसल जी पोखीअ लाइ आबादगारनि खे रोक रक़म ॾियण जो तरीक़ेकार तइ करण जी हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास। 19 नकाती एजेंडा ते गौर। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त पीपी चेयरमैन जी हिदायत ते जल्द बिज लाइ 5000 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां ॾियण शुरू कंदासीं। बोर्ड मुतासिरनि लाइ घरनि जी अदावत जो तरीक़ेकार बि आख़िरी मरहले में आहे। वॾे वज़ीर पारां बोर्ड मुतासिर इलाइक़नि मां पाणी निकाल करण जो कम तेज़ करण जी बि हिदायत। कराची में दिफाई नुमाइश आइडियाज़। ॿिए ॾींहुं बि जारी। ॾेही तोड़े परडेही शख़्सियतुनि जे वॾे अंग में शिरकत। एक्सपो सेंटर जे नवनि हॉल्स में दिफाई सामान ऐं शयुनि जी नुमाइश। पाकिस्तान जे दिफाई मसनूआत में शिरकत कंदड़नि जी ख़ासि दिलचस्पी। मुख़्तलिफ़ क़िस्म जा मिसाइल, टैंक्स, नंढा जहाज़ ऐं ॿियूं शयूं नुमाइश में रखियूं वयूं। दिफाई नुमाइश 18 नवंबर ताईं जारी रहंदी। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच मस्जिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में पेश आयल अफ़सोसनाक वाक़े में अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद खे बेगुनाह करार ॾेई छॾियो। जस्टिस चौधरी अब्दुल अज़ीज़ शेख रशीद ख़िलाफ़ दाख़िल केसनि जी ॿुधणी कई। जांच ऑफिसर मूजिब शेख रशीद ऐं राशिद खे तौहीन मज़हब केस में बेगुनाह करार ॾिनो। अदालत शेख रशीद ऐं राशिद शफ़ीक जूं दरख़्वास्तूं मोकिलाईंदे खेनि ट्रायल कोर्ट सां राब्ते जी हिदायत कई। खैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े लकी मरवत में दहशतगर्दनि जे हमले में सब इंस्पेक्टर समेत 6 एहलकार शहीद। पुलिस हफ़्तेवार मेले जी सिक्योरिटी लाइ वञी रही हुई त थाणे जे हथ में मोटरसाइकिल ते सवार हथियारबंदनि अंधाधुंध फायरिंग कई। शहीदनि जी सुञाणप एएसआई इल्मुद्दीन, कांस्टेबल परवेज़ अहमद, दिलजान अब्दुल्ला ऐं महमूद जे नालनि सां थी। सिक्योरिटी फोर्सिस इलाइक़े खे करो चाढ़े छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां लकी मरवत में दहशतगर्द हमले जी मज़म्मत। शहीद एहलकारनि जे वारसनि सां ॾुख जो इज़हार।